शाह जे रसाले में ख़ुशि आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे की असांजी वीडियो को लाइक कयो, शेयर कयो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। शुक्रिया। सॼणनि सां न भेट ॻुझ गरियां कनसी, ॻाल्हियूं उन्हीअ रेट सलाह ॿुधी मोरियूं। ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, पर असीं मूं न कयूं गोशी पिरी न गॾिया। गोनी ऐं गोनी पिरी पिटाइन गज जी, जे मन मंझोनी से कीअं वञनि विसरी। अंदर अंदरियूं जीअं से वांझी लठ में, मूं तन तेतरियूं त कीअं मिलबो सजणी। जीअं से खोही नार वहन वारी गाॾियां, हीअड़ो पिरियां धार निबेरियांस न निबरे। सबर से पयो त मूं सोड़ न गबरो, न मूं कांध न कुवत की। जोभन वही वियो तन्ही हाल कहो, नंधर जीअं नझरा। उतर ओतूं ॾे न मूं सूड़ न गभड़ो, से सारींदियूं से जिन्ही नधर निझरा। उतर ॾई ओत न मूं सोड़ न गभरू, चारई चुनी पोत मूं रेढ़ींदे रात गई। नीह निहाई जान ढकियो कोह न ढकीन, ॼर ॼेरी छॾे त कीअं पुछंदा थां। सिंधी कुंभारां कन करेजा ॻाल्हड़ी, नीह निहाई जीअं ढकियो कोह न ढकीं, ॼर ॼेरी छॾे त रज पुछंदा कीअं। तो पिण करेज तीअं जीअं कुंभार करन कम सी। निहाइन खां नीह सुख मोंजा सिपरी, सड़ी सारो ॾींहुं ॿीहर ॿाफ न निकिरे। नेण निहाइन जौन सुती लोक ढकियां, उझामियो ॿरां तोखे सारियो सिपरी। के जो कुंभारनि मिटी पाए मञियो, तंहिं मां तर जेतिरी जे पई ख़बर करन। हीतां हूंद मरन हिन अङण ओरातो थिए। मौत मुंद न आहे ताइब थियो तकरा, अजलू बाल तोब कबलल मौत। वेह तूं वेरम लाहे पिरियां कारण पाण खे सघो वेह संभाहे। अजल असारन खे काम वथो काहे, वधाई वधण लाइ गन। पिरियां कारण पाण खे सघो वेह संभाहे, अजल असारन खे काम वठो थो काहे। विधाई वधण लाइ गन कुहाड़ी पाए, इमारतूं अंधनि जूं ढाहियो थो ढाहे। नभा घोट घर न ॾे, कंहिं ॾे वेर नाहे। उते अब्दुल लतीफ़ चए, बिना कफ़न पराहे।